अस्सलाम वालेकुम माय डियर स्टूडेंट्स, मां फयाज़ अहमद तव्हांजो इंग्लिश टीचर। ही डाउन फॉर द सेशन डाउन फॉर द बिगनर्स सेशन में सेकंड वीडियो आहे। अचो त हिन खे पढ़ूं। एनिमल्स हॉस्पिटल्स, जानवरनि जूं अस्पतालूं। एनिमल्स आर आल्सो अ पार्ट ऑफ लाइफ ऑफ आवर लाइफ। जानवर असांजी ज़िंदगीअ जा हिस्सा आहिनि। एनिमल्स आर आल्सो लिविंग थिंग्स, लिविंग बींग्स। जानवर पिण जानदार आहिनि। एंड हैव फीलिंग्स, उन्हनि खे बि एहसास इमोशंस आहिनि। इमोशंस एहसास। बट कैन नॉट टॉक लाइक ह्यूमन्स, पर इंसान वांगुरु ई नथा ॻाल्हाए सघनि। वेन एवर दे फील पेन, माना जॾहिं बि जानवर दर्द महसूसु कनि था, उहे इंसान वांगुरु ॻाल्हाए नथा सघनि, हालांकि उन्हनि वटि फीलिंग्स आहिनि। सम पीपल इन इस्लामाबाद एंड रावलपिंडी, कुझु माण्हू इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में हैव स्टार्टेड गेटिंग स्ट्रे डॉग्स एंड कैट्स ट्रीटेड, उन्हनि रोलू भिटकियल कुतनि ऐं ॿिलियुनि खे पकड़े इलाज उन्हनि जी कराइनि था। स्पेंडिंग देयर ओन मनी, पंहिंजो पैसो ख़र्च करे। सम पीपल इन इस्लामाबाद एंड रावलपिंडी हैव स्टार्टेड, शागिर्दनि खे सम्झणु घुरिजे त हीउ जेको सेंटेंस आहे प्रेज़ेंट परफेक्ट में आहे। अचो हाणे हाउएवर बहरहाल हिते कनेक्टर आहे जेको मथियूं पैराग्राफ खे हेठे पैराग्राफ सां कनेक्ट करे थो। हाउएवर इज़ ए कनेक्टर इन इंग्लिश ग्रामर। मेडिकल ट्रीटमेंट फॉर एनिमल्स, मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल जेका इलाज आहे फॉर एनिमल्स इज़ टू एक्सपेंसिव इन द ट्विन सिटी, माना इन ॿिन्ही शहरनि में तमामु इलाज महांगो आहे। देयर इज़ नो गवर्नमेंट हॉस्पिटल फॉर द एनिमल्स, जानवरनि जे लाइ कोई बि हॉस्पिटल अस्पताल न आहे। वाइल द प्राइवेट हॉस्पिटल्स क्लिनिक्स आर टू एक्सपेंसिव, जॾहिं त जेके ख़ानगी अस्पताल्स ऐं क्लिनिक्स आहिनि जानवरनि जे लाइ उहे इलाही महांगा आहिनि। देयर इज़ ए स्मॉल हॉस्पिटल इन एरिड यूनिवर्सिटी, हिकु नंढे पैमाने ते अस्पताल आहे एरिड यूनिवर्सिटी में रावलपिंडी में। बट दोज़ हू आर ट्रीटिंग एनिमल्स, पर उहे जेके जानवरनि जो इलाज कनि था आर स्टूडेंट्स, उहे शागिर्द आहिनि, नॉट प्रॉपर डॉक्टर्स, उहे माना डॉक्टर्स कोन्हनि। दी गवर्नमेंट शुड मेक प्रॉपर हॉस्पिटल्स फॉर एनिमल्स, गवर्नमेंट के हुकूमत खे घुरिजे त उहे ख़ासि हॉस्पिटल जानवरनि जे लाइ ठाराए। सो पीपल कैन गेट देयर पेट्स एंड स्ट्रे एनिमल्स ट्रीटेड, त जीअं माण्हू भिटकियल ऐं रोलू जेके जानवर आहिनि उन्हनि जो इलाज कराए सघनि ऑन रीज़नेबल चार्जिस, मुनासिब क़ीमत ते। डियर स्टूडेंट्स, ही डन फॉर बिगनर्स पार्ट 2 जेको असीं पढ़ी आया आहियूं पैराग्राफ, जेको लेटर टू द एडिटर्स असीं पढ़ी चुका आहियूं, उन्हनि मां जेका इंपॉर्टेंट वोकेबलरी निकिती आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। अचो त हिन खे डिस्कस कयूं। फीलिंग नाउन आहे। अदर वर्ड्स जेके हम माना सिनोनिम्स असीं चवंदा आहियूं उहे आहिनि इमोशंस एंड पैशन, सिंधी में एहसास ऐं जज़्बो। स्टार्ट इंग्लिश ग्रामर में वर्ब आहे। उनजा स्टार्ट जो जेके आहिनि उनजा अदर वर्ड्स बिगिन शुरू करणु, इनिशिएट शुरू करणु, कमेंस शुरू करणु, इहे जा अदर वर्ड्स आहिनि। नंबर 3 स्ट्रे ग्रामर में एडजेक्टिव आहे। स्ट्रे माना एमलेस, स्केटर्ड, सिंधी में आवारा, रोलू या भिटकियल। नंबर 4
ट्रीट वर्बाए मैनेज इन जा मैनेज हैंडल कंट्रोल इन जा अदर वर्ड्स आहिनि हम माना जेके असीं सिनोनिम्स चवंदा आहियूं सिंधी में आहे इलाज कराइण। नंबर 5 स्पेंड वर्बाए एक्सपेंड पे ये इन जा हम माना सिनोनिम्स आहिनि सिंधी में खर्च करण। नंबर 6 एक्सपेंसिव इज एडजेक्टिव इन इंग्लिश ग्रामर। कॉस्टली एंड हाई इन जा अदर वर्ड्स आहिनि महांगो या कीमती सिंधी में असीं जो मीनिंग है। नंबर 7 रीज़नेबल एडजेक्टिव आहे मॉडरेट माना मुनासिब। शागिर्दनि खे घुर्जे त ही जेकी भी पार्ट 2 डाउन फॉर द बिगनर्स पार्ट 2 वीडियो आहे इहे पंहिंजे तव्हां रजिस्टर में फेर कयो ऐं इन्हनि खे तव्हां यादि कयो। यादि करण खां पोइ जेॾीमहिल तव्हांखे वक़्तु मिले तव्हां इन्हनि खे भेरा ॾींदा हलो ऐं इन हवाले सां गाइडेंस जे हवाले सां कोई भी शागिर्द जो कोई सवाल हुजे त उहे मूंसां हिन व्हाट्सएप नंबर ते राब्तो करे सघनि था। एंड दिस इज़ दी वीडियो ही वीडियो आहे जेको मुंहिंजे साम्हूं हाज़िर आहे। आई होप मां उम्मीद कयां थो त तव्हां हिन मां काफ़ी कुझु लर्न कंदो सिखंदो। थैंक यू माय डियर स्टूडेंट्स।